सिटी रिपोर्टर इख्तियार हुसैन मेमर सोबोदेरो जे नौजवान सहाफ़ी जवार महबूब सेहतो सां संदसि वालदा जी वफ़ात ते ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। अॼु संदसि तॾे ते तालका प्रेस क्लब सोबोदेरो जे सदर जमाल महमूद खोड़ो, फज़ल मोहम्मद सोलंकी, ज़ाहिद सामटियो, लाला इशफाक भागत, अली बख्श सोलंकी, राहिब शेख इख्तियार हुसैन मेमर, वॾो मुंशी निसार मंगणे जो, इमाम बिनो लाड़क, रहमत अली लाड़क, SHO सोबोदेरो मोहम्मद हाशिम हकड़ो, डिग्री कॉलेज सोबोदेरो जे प्रोफेसरन उस्ताद AD सतपाल, उस्ताद जवार हतार, उस्ताद दुर मोहम्मद हतार, नेशनल प्रेस क्लब रानीपुर, यूनियन ऑफ जर्नलिस्ट तालका सोबोदेरो जे सदर कुर्बान मंगी, गुल हसन चांडियो, हिंगोरजा सिटी प्रेस क्लब जे सदर हाकिम अली जोखियो, गुलाम फरीद सियाल, सदर हतार इलियास शंबाणी, सहाफ़ी ज़हूर हुसैन ॼामड़ो ऐं ॿियनि संदसि तॾे ते पहुची ताज़ियत कई। जॾहिं त सुभाणे टीजे जी मानी पिणु कई वेंदी, जंहिंमें सभिनी दोस्तनि ऐं अज़ीज़नि खे शिरकत जी इल्तमास कजे थी।